हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर एजाज़ अली बुघियो मूजिब सॼी सिंध जी भिटशा में एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ पारां पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ तंबूरो चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इरशाद राहू जी अॻुवाणी में तंबूरो चौक ते सख़्त नारेबाज़ी, जंहिंमें मेयार फ़कीर, मोहम्मद सलीम वसाण, अयाज़ अली, अनवर अली महर, मोहम्मद इस्माइल लाखो, मोहम्मद ख़ान सारियो ऐं ॿियनि पंहिंजे जाइज़ हक़नि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त हर दफ़े असां सरकारी स्कूल जे पटेवारनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। असांजा जाइज़ मुतालबा लोअर स्टाफ जूं पोस्टूं अपग्रेड कयूं वञनि, असां जूं बायोमेट्रिक जूं मंज़ूर थियल टाइम स्केल ते अमल कयो वञे, लोअर स्टाफ बायोमेट्रिक सिस्टम ख़त्म कयो वञे ऐं DPC जे ज़रिए प्रोमोशन ॾिनो वञे। हिननि चयो त हर मुलाज़िम खे ग्रुप इंश्योरेंस रिटायरमेंट सां गॾु ॾिनी वञे, यूटिलिटी अलाउंस पिणु ॾिनो वञे, मेडिकल सहूलियतूं, रेंट हाउस, महांगाई अलाउंस ॾिनो वञे। हिननि चयो त असांजे जाइज़ हक़नि ते नज़रसानी कई वञे, असांजा पंहिंजा जाइज़ हक़ पंहिंजी हयातीअ में ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।